जी नाज़रीन, तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं। ड्रखण बरसां नबीशा थाणे जे हद छुटी ट्रिप वटां बोअ सां भरियल ट्रैक्टर ऐं 4 मज़दूरनि समेत ॾोहारियुनि हथां फुरिजी विया। जी नाज़रीन, तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं। नबीशा थाणे जे हद छुटी ट्रिप वटां बोअ सां भरियल ट्रैक्टर 4 मज़दूरनि समेत फुरिजी विया। जीअं त फुरिजी वियल 4 मज़दूरनि खे बटो थाणे जे हद भरिसां ॾुआरी फिटो करे ट्रैक्टर पाण सां गॾु काहे फ़रार थी विया आहिनि। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। नबीशा थाणे जी हद छुटी ट्रिप भरिसां बोअ सां भरियल ट्रैक्टर ऐं 4 मज़दूरनि खे नामालूम हथियारबंद यरगमाल बणाए ट्रैक्टर ऐं 4 मज़दूरनि खे अगवा करे फ़रार थी विया। जी अगवा कयल 4 मज़दूरनि खे बटो थाणे जी हद भरिसां फिटो करे फ़रार थी विया। ट्रैक्टर काहे ॾोहारी फ़रार थी विया। जी बर वक़्तु इतलाउ पुलिस खे ॾिनोसीं, पर पुलिस असांजी का बि हिमायत न कई, न ई असांजी कई सपोर्ट कई। पुलिस ॾोहारनि सां मिलियल आहे। जी मुज़ाहिरीन हिदायतुल्ला जखराणी धरणो हणंदे चयो त पुलिस ॾोहारनि सां मिलियल आहे, असांजी को बि सपोर्ट न कई वई आहे। असां SSP शिकारपुर खां मुतालबो था कयूं त नोटिस वठी असांजो फुरियल ट्रैक्टर वापसि कराए ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ॿिए तरफ़ SHO नबीशा वगण राब्तो करण ते ॿुधायो त जीअं ई असां ताणी सुबुह जो 6 बजे इतलाउ मिलियो फुरिजो, असां वाक़ई वारे हंधि पहुची करे मुज़ाहिरीन ऐं मुतासिरनि सां बिल्कुलु साथ रहियासीं ऐं गॾु रहियासीं। मुज़ाहिरीन असां सां का बि कोऑपरेट न कई आहे ऐं जखराणी बिरादरी जो खोसा बिरादरी सां पुराणो तकरार बि हलंदड़ आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं, असुलु हक़ीक़त ताईं जल्द पहुची वेंदासीं।